अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम फलाह आखिरत में आऊँ यहाँ शफी मोहम्मद लाखो। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलाम अला अशरफिर रुसुल व खातिमिन नबिय्यीन अल्लज़ी अरसलहुल्लाहु मुबय्यिनन लिकिताबिहिल हकीम व अला आलिहि व अस्हाबिहि व अहल बैतिहि व अज़वाजिहि मन तबिअहुम बिइहसानिन इला यौमिद्दीन। अम्मा बाद। नाज़रीन किराम, अॼोको प्रोग्राम जेको आहे मुंहिंजो उहो आहे त अल्लाह ताला हिन दुनिया में असांखे पैदा कयो ऐं असांखे हिन दुनिया में रखण जे लाइ जेका 60-70 साल ज़िंदगी आहे उन्हीअ खे क़ाइमु रखण लाइ सॼी काइनात ठाही अथसि, जंहिंजो सॼी ड्यूटी लॻल आहे त इहे 60-70 साल असां हिन दुनिया में जहिड़ा रही सघूं। वण टिण जेके आहिनि उहे ऑक्सीजन पैदा कनि ऐं सिज जी रोशनीअ ते बाफ़ थिए, इहे मींहं वसनि ऐं इहे सॼी काइनात असांखे हिते ज़िंदा रखण जे लाइ अलाह सां सॼो कारखानो ठाहियो आहे। ऐं पोइ अलाह ताला असांखे पंहिंजे कलाम सां ॻाल्हायो आहे ऐं पंहिंजे रसूलनि जे रस्ते असांखे सम्झाइण जी कोशिशि कई आहे त हिन ज़िंदगीअ जो मक़सदु छा आहे ऐं तव्हां हिते छो आया हो। लेकिन इहो जेको राज़ आहे जंहिंजे लाइ असांखे पैदा कयो आहे, इहो अलाह ताला हिकिड़ो त पंहिंजे नबीन जे रस्ते असांखे सम्झाइण जी कोशिशि, ॿियो ख़ुदि डायरेक्ट बि कलामुल्लाह, माना अलाह तव्हां सां ॻाल्हाइणु चाहे थो, अलाह जी गुफ़्तगू क़ुरान शरीफ़ में आहे। लेकिन हिते असल इशू जेको अलाह ताला क़ुरान शरीफ़ में असांखे सम्झाए थो उहो आहे त केरु माण्हू ॿुधे। हाणे ॿुधण जे लाइ त ॾिसो न, मोबाइल ते बि ॻाल्हाइनि था, उहे बि ॿुधनि था, ख़बरूं बि ॿुधनि था, ड्रामा ॿुधनि था, कचहरियूं कनि था, पर अल्लाह ताला जी ॻाल्हि खे ॿुधण जे लाइ ऐं उनखे तवजह ॾेई कनु ॾियण जे लाइ अल्लाह लाइ माण्हुनि वटि टाइम कोन्हे। पोइ अल्लाह इन ॻाल्हि ते उन्हनि माण्हुनि खे सॼो आहे त जेके माण्हू मुंहिंजी ॻाल्हि नथा ॿुधनि त इहे पोइ सोशल एनिमल्स आहिनि, माना इहे जानवर आहिनि। लेकिन अॼु मुंहिंजो मौज़ू इन ॿुधण सां गॾोगॾु आहे त आख़िर अल्लाह ताला हेॾी असांखे हिन दुनिया में मोकिलियो अथई त पोइ छो ज़ुल्म पैदा कयईं, छो बुराईअ में अट्रैक्शन रखियईं, छो रिश्वत वठणु आसान आहे ऐं हलाल कमाइणु ॾुखियो आहे, छो जेको आहे सो फहाशी करण में लस ताईं मज़ो रखियो अथई, छो जेके से ठग जेके आहिनि उन्हनि खे पावर ॾिनो अथई त जेको सो माण्हुनि खे ठगनि, छो जिन्हनि खे पावर ॾिनो अथसि शैताननि खे त पंहिंजा धरतीअ ते एजेंट पैदा करे ऐं माण्हुनि खे पंहिंजो पाण जूं करामतूं मशहूरु करे माण्हुनि खे ख़राब कनि, बुछो कनि ऐं जेके से ॾोकड़ कमाइनि, ॾन वठनि ऐं माण्हुनि खे शिरक ते लॻाइनि। आख़िर इहे सिस्टम छो कया अथसि? वरी नेकीअ खे बि डिज़ाइन कयो अथसि, वरी साईं माण्हुनि जे मदद करण जा बि जज़्बा डिज़ाइन कया अथसि ऐं अलाह जे कलाम खे कन सां ॿुधी उन मां असरु वठण बि उनजो डिज़ाइन कयो। इहे सभु शयूं कयूं अलाह कयूं आहिनि। त आख़िर इहे छाजे लाइ कयूं अथसि? त इहो इन लाइ कयूं अथसि त जीअं इंसान जेको आहे सो सोशल एनिमल न आहे, बल्कि हिकिड़ो इंसान आहे। सोशल एनिमल माना जानवरनि खां हिन जो दर्जो मथे आहे। उहा जेका शइ मथे आहे उहो शऊर ऐं जेको इंसान जो शऊर ऐं मेमरी आहे, सोच आहे ऐं फ़ैसिला करण जी कुवत आहे, इहा शइ जेका असां मुमताज़ आहे, जंहिंखे जे करे जन्नत ऐं जहन्नम मिले थी। त मौज़ू त मुंहिंजो आहे त अॼु अलाह ताला इहे जेके ॼार विछा आहिनि, हिकिड़ो वॾे में वॾो ॼार आहे, उहे आहिनि शयातीन जिन। उहे कहिड़े तरीक़े सां असांखे गुमराह कनि था उन्हनि जो। लेकिन अञा इन खां अॻिते हलण लाइ आउं सिर्फ़ु ॿुधण जी ॻाल्हि थो कयां, केरु ॿुधे त सही न। हाणे इहो जिन्हनि असां सां कहिड़ी हालतूं था कनि, इहे शयातीन जिन्हनि जो असां सां कहिड़ो तालुक़ु आहे, आया की असां सां फिज़िकली कॉन्टेक्ट करे सघनि था या रुगो वसवसो कनि था या शिकिल मटाए अची सघनि था, इहो बि अलाह ताला क़ुरान में सभु ॻाल्हियूं ॿुधाए छॾियूं आहिनि। लेकिन असल आहे त केरु ॿुधे। पहिरीं आयत जेका मां पढ़ां थो, अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, औरैत मन इत्तख़ज़ इलाहु हवा। माना रसूल सल्लम तव्हां उन शख़्स खे ॾिठो आहे जेको पंहिंजी मन चाही थो करे, जीअं दिलि में अचेसि तीअं करे, परवाह न अथसि त हलाल आहे हराम आहे, परवाह न अथसि त हीअ जेका सा शइ जेका सा अलाह मना कई आहे न कई आहे, जीअं अचेसि तीअं करे थो। अफ़ अंत तकून अलैहि वकील आहे, इन खे तव्हां छा कंदव? रसूल सल्लम तव्हांजे मथां वकील थींदव, ज़बरदस्ती कंदव। अम तहसबु, छा तव्हां हिन शख़्स जे बारे में या अहिड़नि शख़्सनि जे बारे में तव्हां इहो सम्झो था अन अक्सरूं यसमाऊं त इहे ॿुधनि था? अक्सरियत कान थी ॿुधे, ओ यअकुलून या जेका ॻाल्हि ॿुधनि था उनखे सोचनि बि था त छा ॻाल्हि आहे। इनहुम इल्ला कल अनाम, भले इहे इंसान जानवर थी चुका आहिनि। दे आर सोशल एनिमल्स। कहिड़ी ख़सूसियत सोशल एनिमल यानी समाजी जानवर जी? जानवर छा आहे? जानवर खे बुख लॻंदी, जानवर ॿार ॼणींदो,
ऐं जानवर जॾहिं ॿार नंढा हूंदा उनजी हिफ़ाज़त कंदो, ॿिली बि पंहिंजे पूंगरनि जी हिफ़ाज़त कंदी, ऐं पखी बि पंहिंजे जेके बेदे मां निकिता नंढा ॿारनि जो खाधे पीते जो बंदोबस्तु कंदा जेसि ताईं की बालिग़ थियनि, माना पंहिंजी पाण उॾाम कनि। इंसान बि ईअं करे थो। त इहे जेके ख़ासियतूं आहिनि, कमाइण, बुख लॻणु, महिनत करणु, ॿार पालणु, वरी कमाइण वञणु, वरी सुठो खाइणु, इहे सभई शयूं सोशल एनिमल आहिनि। लेकिन आहे अलाह जी ॻाल्हि ॿुधणु त असीं ते छो आया आहियूं ऐं उन ते सोच करणु, इहे इंसाननि जो कमु आहे। बल्कि अलाह चयो इन हुम इल्ला कल अनाम बल हुम अज़ल्लु सबीला, इहे जानवर आहिनि बल्कि इन्हनि खां बि किरियल आहिनि। मिसाल तौर अल्लाह साईं फरमाए थो वल्लाहु अंज़ल मिनस समाए मान फअहया बिहिल अर्द बाद मौतिहा, अल्लाह चए थो आसमान में अल्लाह साईं पाणी नाज़िल करे थो, वरी मोल ज़िंदगीअ खे मोल हिन धरतीअ खे हिन पाणीअ मां ज़िंदा करे थो। इन फी ज़ालिक लआयातिन लिक़ौमी यसमऊन, इन्हीअ मां फ़ाइदो या सोच उहे हासिल कंदा जेके ॿुधंदा अलाह जी ॻाल्हि। हाणे अलाह हिते सम्झाए थो मोल ज़मीन जेरी थी पए पाणीअ ते, त छा तव्हां ज़िंदा नथा थी सघो? लेकिन अल्लाह फरमाए थो अक्सर फहम ला यसमाउन, लेकिन अक्सरियत माण्हुनि जी 80-90% अलाह जी ॻाल्हि ॿुधनि ई कोन था, जे ॿुधनि था त सम्झनि कोन था। हाणे छा आहे त असां मां हिकिड़ो कोट खयो आहे पोप फ्रांसिस, जेको हाणे ईसाइन जो पोप आहे, उन जो हिकिड़ो मां मकालो खयो आहे जेको कल्ह डान अख़बार में छपियो आहे। छा थियो त टियों ॾींहुं यानी अरबा जे ॾींहं ते, यानी अरबा जे ॾींहं ते 5 अप्रैल ते पोप कुझु मुस्लमान आलिमनि खे घुरायो, चैन ॾियण खे, जंहिंमें हिकिड़ो शियो आलिम हो, 3 सुन्नी आलिम, ऐं उन्हनि सां वेही ऐं डायलॉग कयो अथई। त उते जेके लफ़्ज़ चया आहिनि इहे बि उहा ई शइ आहे जेका असांजे क़ुर जी आयतुनि में आहे, त ॿुधण जी। चए थो, मां मिसाल थो ॾियां, ऐं हीउ डान कलोकी डान में इन मां खयो आहे। पोप फ्रांसिस सेड द एबिलिटी टू लिसन इज सो इम्पोर्टेंट। चए थो त कंहिं बि माण्हूअ में ॿुधण जी जेका कुवत आहे इहा अहम तरीन शइ आहे। दोज़ हू हैव इट, जिन माण्हुनि में ॿुधण जी कुवत आहे, माना कंहिं शइ खे ॿुधण जे लाइ हुननि वटि सबुर आहे, स्पीक सॉफ्टली क्वाइटली, त इहे माण्हू हमेशह नरम ॻाल्हाईंदा ऐं ख़ामोशी सां, माना इहे माण्हू दानाव आहिनि जेके ॿुधनि था। दोज़ दैट डोंट, ऐं जिन वटि इन ॿुधण जी ख़ासियत न आहे जो का बि सीरियस ॻाल्हि ॿुधी सघनि, टॉक लाउडली एंड शाउट इवन, ऐं इहे माण्हू इन जे नेचर में रड़ियूं ऐं शाउटिंग अची वेंदी। अलाह ताला बि क़ुर में चए थो त माण्हू जेकॾहिं जेके नथा ॿुधनि अलाह जी ॻाल्हि, इहे जानवर आहिनि। त ही हाणे जानवर हाणे जेको इंसान नथो ॿुधे त हे पोप चयो, हाणे पोप किथां चवंदो हूंदो? इहो बि पंहिंजे इंजील मां चवंदो हूंदो न। इंजील बि अलाह जो किताब आहे, त घटि में घटि उहे आयतूं इंजील जूं जेके असांजे क़ुर सां मिलनि थियूं, असां त उन्हनि खे एतबार था रखूं। ज़बूर जे उन्हनि आयतुनि ते असांखे यकीन आहे जेके क़ुर सां मिलनि थियूं। सिर्फ़ु असां उन्हनि आयतुनि खे उन्हनि जेके न मञींदासीं जेके क़ुर सां जी मुखालिफ़त में हुजनि। त हीअ जेका गुफ़्तगू हिन कई आहे त इहा साॻी ॻाल्हि थो करे त एबिलिटी टू लिसन इज इम्पोर्टेंट। इंसान ज़ात लाइ कंहिंजी ॻाल्हि ॿुधणु, ख़ासि तौरु ख़ालिक जी ॻाल्हि ॿुधणु, अलाह ताला गुफ़्तगू करे उन जी ॻाल्हि ॿुधणु केॾी अहम आहे। दोज़ हू हैव इट, ऐं जिन माण्हुनि खे अलाह जी ॻाल्हि ॿुधणु ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॻाल्हि ॿुधण जे लाइ सबुर आहे, स्पीक सॉफ्टली क्वाइटली, उहे तमामु नरम गुफ़्तगू करण। जॾहिं बि तव्हां हुन सां वेहंदव तव्हांजी उन गुफ़्तगू में ॼण हुनजे मोती पिया झड़ंदा हुआ तमामु। दोस्त दैट डोंट, जिन वटि इहा ॿुधण जी सबुर न आहे, टॉक लाउडली एंड शाउट इवन, इहो मां तव्हांखे रेफरेंस ॾिनो आहे। हाणे अचूं था त अलाह साईं असांखे थो चए त मां तव्हांखे हिन धरतीअ में मोकिलियो आहे, बुराईअ जा ॼार बि अलाह रखिया आहिनि, भलाईअ जा रस्ता बि अलाह रखिया आहिनि। इंसान खे शऊर ॾिनो अथई त तव्हां हिन बुराइनि जे ॼारनि मां बचंदा 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 भलाई तरफ़ अचो। तॾहिं रब साईं फरमाए थो सूरत आल इमरान में, वसारिऊ इला मग़फ़िरतिन मिन रब्बिकुम, सारियो जो मतिलबु आहे त पाण में कॉम्पिटिशन कयो, ख़ैर जे कम में तकड़ कयो। चए थो तकड़ कयो, कॉम्पिटिशन कयो रब जे मग़फ़िरत जे तरफ़ां, छो त अलाह ताला जी मग़फ़िरत जो दर खुलियल आहे। व जन्नतिन, ऐं नतीजे तौर जन्नत जे तरफ़ कॉम्पिटिशन कयो। अर्दु हस्समावात वल अर्द, जन्नत एॾी वॾी आहे जंहिंजो जेको बर आहे सो हिन काइनात जेतिरो आहे। यानी जेका जन्नत जो बर आहे, उहा जेका यूनिवर्स आहे, इहो एतिरी ड्रेग जो सिर्फ़ु जो बर आहे, ड्रेग त अलाह खे ख़बर। उइदत लिल मुत्तक़ीन, इहा अॻु ई तयारु कई वई आहे उन्हनि लाइ जेके अलाह जी ॻाल्हि ॿुधनि था, उन ते अमल कनि था। हींअर ब्रेक वठूं था, इनशाला असांखे जिन कीअं था ख़राब कनि, कहिड़नि तरीक़नि सां हमिलो कनि था, अॼु जो मौज़ू आहे। टाइम घटि आहे पर कोशिशि कंदासीं जेतिरो थी सघे। ब्रेक वठूं था, ब्रेक खां पोइ मूंसां गॾु रहिजो।
अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू प्रोग्राम में तव्हांखे वरी भलीकार चऊं था। आख़िर हाणे मौज़ू असांजो आहे जेके शयातीन आहिनि जिन इहे असां सां कहिड़े नमूने सां असां सां हुननि जो इंटरेक्शन आहे। आयत आहे सूरह कहफ जी, मां तकड़ में तर्जुमो कयां थो। अल्लाह साईं फरमाईंदो इज़ क़ुलना लिल मलाइकति इस्जुदू लि आदम, असां फ़रिश्तनि खे चयो त बाबा आदम खे सजदो कयो, पोइ सभिनी सजदो कयो इल्ला इब्लीस, इब्लीस न कयो, कान मिनल जिन, ऐं आहे जिन्ननि मां, माना शैतान जिन आहे। ऐं हुन अल्लाह जो अमर न मञियो त अल्लाह चए थो अफ़तत्तख़िज़ूनहु व ज़ुर्रियतहु औलिया मिन दूनी, त छा तव्हां अहिड़े माण्हूअ खे, अल्लाह थो चए अहिड़ो शख़्स जंहिं अल्लाह जो चवण न मरतियो उन खे तव्हां दोस्ती रखंदव अल्लाह खे छॾे, माना अल्लाह जूं ॻाल्हियूं जेके अल्लाह तव्हांखे उहे न ॿुधंदव, ऐं जेको शैतान तव्हांखे आइडियाऊं ॾींदो तव्हां कंदव वहुम लकुम अदुवन, ऐं जेके इहे सभई जेके शैतान आहिनि इहे जेको तव्हांजा दुश्मन आहिनि। ऐं जेको आहे सो अल्लाह फरमाए थो त इहे मां शैतान ऐं जिन इन्हीअ लाइ तव्हां सां दुश्मनी कई आहे, इहा तव्हां सां न, नबियुनि सां बि दुश्मनी। कज़ालिक जअलना लिकुल्लि नबिय्यिन अदुव्वन शयातीनल इंस वल जिन, असां सभिनी जे लाइ जेको शैतानी जिन ऐं शैतानी इंसान इहे ॿई पाण में ॻंढियल आहिनि। इन जो कहिड़ो रिश्तो आहे, इहो ई मुंहिंजो अॼु मौज़ू आहे। त इहे जेके यूही बादम इला बाद, इहे हिक ॿिए सां गुफ़्तगू कंदा आहिनि। इंसानी शैतान, इंसान वारा शैतान ऐं असली शैतान, इन्हनि जी पाण में कम्युनिकेशन आहे। ज़ुख़रुफ़ल क़ौलि गुरूरा, अक्सर हिक ॿिए खे ठॻींदा, हिक ॿिए सां कूड़ था हणनि। वलौ शाअ रब्बुक मा फ़अलू, अल्लाह चए थो जेकॾहिं मां चाहियां हा त इहा न थिए हा, माना हिन जी कम्युनिकेशन मां न करणु ॾियां, इंसानी शैतान पैदा न कयां, हिन शैतान खे पैदा न कयां। लेकिन फ़ज़रहुम वमा यफ़्तरून, तंहिं करे तव्हां इन्हनि खां बची वञो जेके कुझु कनि था। ऐं इहो मां इन्हीअ लाइ इहो रखियो आहे लितस्ग़ा इलैहि अफ़िदतुल लज़ीना ला युमिनूना बिल आख़िरह, त घटि में घटि उहे माण्हू जिन जी आख़िरत ते यकीन कोन्हे इहे त इन्हनि ॾे वञनि, त इन्हनि जी दिलियूं इन ॾे राज़ी थियनि। वल यरदऊ, ऐं इन्हनि सां ख़ुशि रहनि। वल यख़्तरिफ़ू मा हुम मुख़्तलिफ़ून, ऐं जेके कनि था पिया कंदा रहनि। हाणे शैतान खे जेका ताक़त आहे, यानी शैतान जिन आहे ऐं उनजी हिकिड़ी ज़ुरियत आहे, उनजो पूरो कबीलो आहे जेको माण्हुनि में फैलियल आहे। शैतान जी ताक़त टिनि तरीक़नि सां शैतान खे अल्लाह सां इजाज़त ॾिनी। नंबर 1 दिलि में ख़्याल पैदा करणु। नंबर 2 इंसानी रूप इख़्तियार करणु। इन्हनि जिन्हनि, शैतानी जिन्हनि खे, ॿिया आम जिन न, इन्हनि खे पावर आहे त हू केॾी महिल बि इंसान जी शक्ल इख़्तियार करे मुआशिरे में अची सघनि था। टियों शयातीन इंस खे मुआशिरे में फैलाइणु, माना इंसाननि मां शैतान ठाहिणु, माना उन्हनि खे उन्हनि सां ॻाल्हाइण, उन्हनि खे माण्हुनि जे घर जूं ख़बरूं ॿुधाए ऐं अवाम में हुनजी करामतूं मशहूरु कराइण, त उन्हनि खे इस्तेमालु करे शिरक फेराइण, ऐं इन्हनि मां ई उलमाए सू ठाहिण, त जीअं बातिल जूं ॻाल्हियूं कनि ऐं जेको हक़ सां हिन खे टकराइनि, क़ुर जे आयतुनि सां टकराइनि, ऐं इन्हनि खे कूड़नि खाबनि ऐं कूड़नि हदीसुनि जो ज़ख़ीरो ॾेई ऐं जेको शिरक ऐं बिदअतूं कराइनि। हाणे दिलि में जेके ख़्याल पैदा करणु, इहो त क़ुर शरीफ़ में आयत अचे थी सूरह इब्राहिम में। मां तर्जुमो त कयां त जॾहिं वीज़ाऊं विरहाइजी वयूं त जेको शैतान वटां माण्हू लंघिया त शैतान चए थो त जेको सो इन अल्लाह वादकुम वादल हक़, अल्लाह जी ॻाल्हियूं बाबा सचूं हुअव, वादकुम वअदकुम फख़लक़तुकुम, मां जेके वाइदा कया फिरी वियुसि, मां कान ली अलैकुम मिन सुल्तान, मां तव्हां सां ज़ोरी ज़बरदस्ती कान कई, इल्ला अन दऊतुकुम, मां त तव्हांखे आइडियाऊं ॾिनी, फस्तजबतुम ली, तव्हां मुंहिंजी आइडिया खे क़बूल कयो, फला तलूमुनी, हाणे मूंखे गार गंद न ॾियो, वलूमू अनफुसकुम, पाण खे पिटियो, पाण खे घटि वधि ॻाल्हायो, मां अना बिमुसरिख़ुम वमा अंतुम बिमुसरिख़ी, हाणे न तव्हां मूंखे छॾाए सघो था, न को मां तव्हांखे छॾाए सघां थो। बाक़ी इन्नी कफ़रतु बिमा अशरकतुमूनी मिन क़बल, बाक़ी शिरक त मूं तव्हां खां ख़ूब करायो, पर मां शिरक न कयो। तव्हां मूंखे मुंहिंजे आइडिया ते अची ऐं अलाह सां शिरक कयो, पर मां इन जो इनकार थो कयां। इन ते जेको चवणु लॻो इहो आहे शैतान, त माना मां तव्हांखे आइडियाऊं ॾिनियूं, इहा पावर आहे, तव्हांखे दिमाग़ में ख़्यालु ॾींदो, बुराईअ जो ख़्यालु ॾींदो, रुश्वत जो आइडियाऊं ॾींदो, ऐं तव्हांखे मुज़यन कंदो, सिंगारींदो बुराइनि खे ऐं हराम खे, त जीअं तव्हां हुन ते लपको। ॿियो जेको हुनजो पावर आहे उहा आहे इंसानी रूप इख़्तियार करणु। इहो अॼु रसूल सल्लल्लाहु हदीस शरीफ़, सही मुस्लिम जी हदीस शरीफ़ आहे, त इन जो मां तर्जुमो कयां थो। तन आमिर बिन अब्दा काल काल अब्दुल्लाह इन शैतान लयतमसल फी सूरतिल रजुल, शैतान खे पावर आहे त इंसान जी शिफ़्त इख़्तियार करे सघे थो। फयातिल क़ौम, कंहिं जलसे में वेंदो, फयुहदिसु बिल हदीस मिन कज़िब, सॼा कूड़ हणंदो, माना तक़ीर कंदो, माण्हुनि खे गुमराह करण लाइ कूड़ियूं हदीसूं ख़ाब बयानु कंदो। फयतफरकून, पोइ इहो जलसो ख़तमु थी वेंदो, माण्हू वेंदा, पोइ हुन मां हिकिड़ो शख़्स वेंदो, वरी वञी ॿियनि खे चवंदो त हिकिड़ो बुज़ुर्ग ॾिठो हुअमि, नाले जी ख़बर न आहे पर चेहरे मां सुञाणासि, उहो सॼो कूड़ वरी अॻिते हलाए छॾींदो। तंहिंजे करे जेको आहे, ऐं ॿी ॻाल्हि क़ुर शरीफ़ में बि अचे थो त शैतान इंसानी शिकिल इख़्तियार कई आहे। हीअ आहे जॾहिं मके जा मुशरिक जॾहिं
रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते हमले करण लाइ विया पे बदर जी लड़ाईअ लाइ, त एॾो जोश में आहे, चवनि पिया था छा आहे मुस्लमान आहिनि हुते 250 मुस्लमान ई असांखे छा कंदा, हे हज़ारनि जे हज़ार जो लश्कर साईं लह करे निकिरनि पिया, अॻियां मायूं पे नचूं, शराबनि जूं गाॾियूं हुयूं अॻियां, वरी नचणियूं उन खां अलावा, वरी गाना, वरी दोल, वरी शेरो शाइरी। त उते जेको आहे सो जॾहिं निकिरनि पिया त उते हिकिड़ो पाड़ो हो मके जे ॿाहिरां, जंहिंजो उनजो सरदार हो सराका बिन मालिक। इहो ख़ानदान हिननि सां न ठहंदो, पर हिनखे ख़ौफ़ हो त हाणे निकिरूं था त हेठि पोयां मायूं ऐं ॿार आहिनि, कहीं इहे सराका बिन माल वारा हमला न कनि। तंहिं ते जेको सो अलाह साईं फरमाए थो, वला तकूनू, ए मुस्लमानो तव्हां ईअं न थी जो कल्लज़ीन ख़रजू मिन दियारिहिम बतरऊं व रिया अन्नास, जो मके जा मुशरिक लह करे निकिता, वयसुद्दून अन सबीलिल्लाह, त मुस्लमान खे मारे अलाह जे रस्ते खां सभिनी खे रोकींदासीं। त अलाह फरमाए थो उन्हनि जे बारे में त इते जेको आहे सो उहो सराका बिन मालिक जी शिकिल इख्तियार कई शैतान, ऐं अचे मिलियुनि हथ मिलाए चईं वज़ा ज़य्यन लहुम शैतान आमालुम, पोइ अलाह ताला फरमाए थो त शैतान आयो अचे हुननि जे जेको इहो कनि पिया हुनखे ॾाढो ख़ुशि करे ऐं हुनखे मुज़य्यन कयईं वकाल, ऐं हुनखे इहो पियो चए ला ग़ालिब लकुमुल यौम मिनन नास, अॼु तव्हां हेॾा बहादुर आहियो, अॼु तव्हांजे मथां केरु ग़ालिब कोन थींदो, उहे इन्नी जारुन लकुन, आऊं तव्हां सां गॾु आहियां, मां तव्हांजो सम्झो त तव्हांजो साथी आहियां, मां तव्हां गॾु थो हलां। वाकई मुस्लमान खे ख़तमु कयो, त छो त शैतान खे ख़बर हुई त जेकॾहिं इहे ख़तमु थी वेंदा त अॻिते इस्लाम न फैलबो। त पोइ जॾहिं उते बदर जे मैदान ते वियो आहे त फलम तरातिल फियतान, पोइ उते जो वञी नज़ारो ॾिठईं त फ़रिश्ता बीठा हुआ मुस्लमान जी मदद करण लाइ। इन जॾहिं हिननि ॿिन्ही टोलनि खे ॾिठईं त न कसल अक बि वठी थो भॼे पोइ हिते, काल अन्नी बरीन मिनकुम, हो जो सॾेसि पिया अचो त चई न न बाबा न, ऐं तव्हां मां बि बेज़ार आहियां। अड़े बाबा छो? चई इन्नी आरा मां ला तरून, चई मूंखे जेका शइ ॾिसी तव्हांखे ॾिसण में कान थी अचे, इन्नी अख़ाफ़ुल्लाह, मूंखे बाबा अलाह खां डर थो थिए, अलाह शदीद इक़ाब, जे अलाह पकड़ कई त सख़्तु पकड़ कंदो। माना शैतान इंसानी शक्ल इख्तियार करे सघे थो। तंहिंजे करे अलाह ताला असांखे चयो आहे त शैतान जेको आहे सो इंसानी शक्ल इख्तियार करे थो, विस विसाब करे थो। हाणे इहो शैतान इहे जिन मानी किथां था खाइनि, इहे जिन मानी असां गॾु था खाइनि, मखण खाईंदो मखण खाईंदा, खीर खाईंदो खीर पीअंदा। अलाह ताला चयो आहे त हिनखे कमज़ोर कयो। रब साईं छा थो चए, वला ताकुलू मिमा लम युज़किर इस्मुल्लाह अलैहि, यानी उहा शइ कंहिं बि शइ न खाओ जेसि ताईं बिस्मिल्लाह न पढ़ो, वइन्नहु लफ़िस्क़, जेकॾहिं न पढ़ंदो त इहो हिकिड़ो फिस्क थी पवंदो। ऐं छो त इन मां छा थींदो, जॾहिं बिस्मिल्लाह पढ़ंदो त ओॾी महिल तव्हां शैतान तव्हां न खाईंदो। हाणे जेकॾहिं हिकिड़े वेले में तव्हां बिस्मिल्लाह कई त वेलो जो हुनजो छुटो त बुख त मरंदो, ऐं वरी पोइ ॿिए दफ़े बि कंदो, इन शैतान तव्हांजो कमज़ोर थी वेंदो, पावर ऑफ इंटरफियरेंस जेको असां सां करे थो उहो घटिजी वेंदो। अलाह फरमाए थो इन शयातीन लयूहून इला औलियाहुम, ऐं इहे शैतान पंहिंजे दोस्त जेके इंसाननि सां दोस्ती रखनि था ऐं उनखे कूड़ो पीर ठाहिनि था, उन्हनि सां अची उन्हनि खे आइडियाऊं ॾियनि था, लियुजादिलूकुम, त जीअं तव्हां सां विढ़नि। माना मिसाल तौर ते क़ुर जी आयत ॾींदो शिरक जाइज़ न आहे, बिदत न आहे, अहिड़ो तव्हां सां जहिड़ो कंदा जो जंहिंजी का ॻाल्हि कोन्हे, अहिड़ियूं तव्हांखे कूड़ ॿुधाईंदा, ख़्वाब ॿुधाईंदा, तक़रीरुनि जा माहिर हूंदा। अलाह फरमाए थो इन अतअतुमुहुम, जे शैतानी इन्हनि एजेंटनि इन शैतानी इंसाननि जो चए में अची वियो, इन्नकुम लमुशरिकून, त शैतान जो टारगेट आहे त तव्हांखे शिरक में विझी छॾींदो। शैतान खे ताक़त कहिड़ी आहे? पहिरियों त शैतान जी ताक़त जो ॿियो जेको आहे उहा आहे त शैतान मुआशिरे में किन माण्हुनि खे चूंडे ऐं उन्हनि सां तालुक़ रखे, पोइ उन्हनि खे इस्तेमालु करे शिरक फैलाइनि था, या उन्हनि मां उलमाए सूह ठाहिनि था। शिरक कीअं था फैलाइनि त पहिरीं त हर माण्हू ॾे कोन ईंदा, ख़ासि ख़ासि माण्हू ॾे ईंदा, हुन सां कन में ॻाल्हाईंदा, पोइ हुनखे चवंदा त असीं फ़रिश्ता आहियूं, तूं अलाह जो वली थी वियो आहीं, हाणे तूं पाक आहीं, तोखे वुज़ू करे निमाज़ बि कान पढ़णी आहे। पोइ वरी माण्हुनि जे घर जा हवाला ॾींदा, उन्हनि खे ही वरी करामत करे माण्हुनि में मशहूरु थींदो। कॾहिं कॾहिं हिनखे हवा में बि मथे खणी उॾाईंदा, त माण्हू चवंदा त हे बुज़ुर्ग पोख़्तल आहे जो हवा में थो उॾामे। इहे सभई हिन सां करतब कंदा त जीअं माण्हू हिन जो चवणु वठनि, ऐं पोइ माण्हुनि खे शिरकू कराईंदो ऐं बिदअतूं कराईंदो। अच्छा, शैतान जेके 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 शैतानी इंसान आहिनि, उन्हनि खे के रिजाले ग़ैब चवंदा आहिनि, त हिनखे ग़ैब थो अचे, छो त माण्हू जे घरनि जा हवाला ॾींदो। ऐं काहिन बि चइबो आहे, ऐं करामत वारो ठॻु बि चइबो आहे, त हिन में करामतूं आहिनि, हूंदो ठॻु आहे। ऐं इहे एॾा पावरफुल करे छॾींदो आहे शैतान, इन्हनि खे एॾियूं जागीरूं अची वेंदियूं आहिनि, इन्हनि कूड़ियुनि करामतुनि जे मुहाबे माण्हू उन्हनि खे ज़मीनूं ॾींदा आहिनि, पैसा ॾींदा आहिनि, पोइ इहे एॾा पावरफुल थी वेंदा आहिनि जो अॼुकल्ह त थाणा बि हुनजे हथ में आहिनि। त रब साईं फरमाए थो इन मां
ज़ालिकुम शैतान युखव्विफु औलियाहु, शैतान इन्हनि दोस्तनि खे इस्तेमाल करे तव्हांखे धमकाए थो, तव्हांखे ड्रेजारे थो। फला तखाफूम, अल्लाह चयो जेकॾहिं जन्नत खपेव इन्हनि खां न ड्रिजो, व खाफूनी मूंखां ड्रिजो इन कुंतुम मोमिनीन, जे तव्हां मोमिन आहियो। तंहिंजे करे जेको आहे सो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त माण्हू जेके आहिनि, ही हदीस शरीफ़ आहे जामे तिरमिज़ी जी, मां पढ़ां थो त चए थो त हज़रत अदी बिन हातिम रज़ी अल्लाह फरमाए थो करे त मां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़िदमत में हाज़िर थियुसि त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सूरह बरा जी आयत पढ़ंदे ॾिठमि। कहिड़ी इहा आयत जेका त कहिड़ी आहे, जेके से इत्तख़ज़ू अहबारहुम व रुहबानहुम अरबाबन मिन दूनिल्लाह, माण्हू जेके आहिनि से अलाह खां सवाइ इन्हनि बुज़ुर्गनि ऐं वलियुनि खे अलाह जे जाइ ते वठनि था। त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त इन जी माना आहे त इहे माण्हू उन्हनि जी इबादत कोन था कनि, लेकिन इहे जेके माण्हू जेकॾहिं कंहिं शइ खे हलाल कनि त ही हलाल सम्झनि था, जेकॾहिं हराम कनि त हराम सम्झनि था, चाहे क़ुर में उबतड़ छो न लिखियल हुजे। ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ऐं पोइ जेके आहे सो इहे शिरक बि कराइनि था। ऐं तंहिंजे जेको आहे सो अलाह ताला फरमाए थो, मिसाल जी तौर जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे चयो त इहे शिरक न कयो, मके जे मुशरिकनि खे तव्हांजो हे हज़रत नूह अलैहिस्सलाम जे वलियुनि बुज़ुर्गनि जूं ज़ियारतूं रखियूं, माण्हुनि खे था चओ त ही अलाह जा पोतल बाना आहिनि, तव्हां हिननि खां घुरो, ही अलाह खां कमु कराए ॾींदा। तंहिं ते हू कावड़जण लॻा, चवण लॻा कालूअ जे तिना, चई रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां जेको आहे सो हल, बल्कि हूद अलैहिस्सलाम बि आहे साॻी ॻाल्हि, त चई तव्हां आयो आहीं असां वटि त चई थो असांखे त हिकिड़े अलाह खां घुरऊं, नज़र मां कान याबुद आबाउना, हे जो असांजे अॼु वॾनि बुज़ुर्गनि जेके हे ज़ियारतूं लॻाइनि खे छॾे ॾियूं, फातिना बमा तइदुना, असांखे तोते एतबार कोन्हे, जेकॾहिं तोखे अज़ाब तुंहिंजे हथ में आहे त भली असांखे ॾे, इन कुंत मिन सादिक़ीन, सचो ऐं कहिड़ो अज़ाब थो अचे। त इन ते हुन हज़रत हूद अलैहिस्सलाम चयो काल कद वक़ा अलैकुम मिन रब्बिकुम रिज्सुन व ग़ज़बुन, चई बसि हाणे तव्हां इहा ॻाल्हि कई, हाणे अलाह जो अज़ाब तव्हांजे मथां थी वियो। बहरहाल ब्रेक वठूं था, इन ब्रेक खां पोइ मां तव्हांखे इहा गुफ़्तगू अॻिते ॿुधायां थो। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अर्ज़ा त ई जेके शयातीन उन जा ॿ टे पावर आहिनि, हिकिड़ो पावर आहे त उहो जेके जिन आहिनि, शैतानी जिन, असीं हुननि जिन जी ॻाल्हि नथा कयूं जेके असां वांगुरु आहिनि, मुस्लमान, काफ़र, ईसाई, यहूदी, ही शैतानी जिननि जो ख़ासि टोलो आहे। हिन जो हिकिड़ो पावर आहे त ही वज़न खणी हवा में उॾामी सघनि था। क़ुर शरीफ़ में अचे थो त हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम बल्कीस जे इर्श लाइ चयो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, सूरत अल-नमल आयत नंबर 38 में, काल या अय्युहल मलउ अय्युकुम यातीनी बिअर्शिया क़ब्ल अन यातूनी मुस्लिमीन, चई तव्हां मां केरु आहे जेको हुन जो वञी जेको आहे सो तख़्त खणी अचे, उन खां अॻे जो मूं वटि अचे फरमान बरदार थी। त काल अफरीतू मिनल जिन, त पोइ हिकिड़े जिन जेको हो सो उन चयो अना आतीक बिही क़ब्ल अन तक़ूम मिन मक़ामिक, चई साईं इन्नी अलैहि लक़वियुन अमीन, चई मूंखे ॾाढी ताक़त आहे, मां वञी तो खणी अचां, बसि तव्हां उथंदो ई कोन त मां जेको सो हुनखे खणी पहुचाईंदुसि। हाणे इहा जेका शैतान जो जेको पावर आहे, इन जे बारे में मां तव्हांखे अर्ज़ु कयां त इहो जेके बि इंसानी जिन शैतान थींदा आहिनि, जिन ठाहींदा आहिनि त जीअं मुआशिरे में बुराई फैलाइनि, इन्हनि सां इन्हनि खे खणंदा आहिनि ऐं इन्हनि खे खणी कॾहिं मिसाल तौर हुन जा ॾिसंदो हिन जा मुरीद जेके आहिनि से हींअर कोहमरी था घुमनि त उते खणी पहाड़ ते किथे ॾेखारींदो चवंदा अड़े हे ॾिसो असांजो बुज़ुर्ग हिते बीठो आहे। पर घणे में घणो हे जेको कंदा आहिनि उहो कंदा आहिनि त हज जे मौसम में इन्हनि खे तवाफ़ में खणी वेंदा आहिनि, त जीअं माण्हू उते वञी चवंदा दादा मूं फलाणे खे तवाफ़ में ॾिठो, चवंदा न अदा हे त हिते हो, चऊं साईं पहुतल आहे तॾहिं पहुतो आहे। हाणे इहो शइ रुगो मुस्लमान सां कोन था कनि। तव्हां हे ॾिसो हे जेके बावा आहिनि इन थाईलैंड जा, बैंक जा, नेपाल जा,
नंढे हूंदे खां ई जिन हिननि छोकिरनि खे मथे खणनि था त जीअं हिन जा माण्हू हिननि खे वॾो बुज़ुर्ग सम्झी ऐं हिननि जी पूॼा कनि ऐं हिननि में ई मुतमिन रहनि त असांजो दीन सचो आहे। वरी अंग्रेज़नि में ख़ासि तौर उन्हनि खे पावर थो ॾिए त ॾिसो चाकू हवा में मथे झलियो बीठो आहे, वरी उहो ॿरे बि पिए थो। वरी हे ॾिसो ही वरी हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे नाले में थो चए त मां हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे नाले में मां मथे खॼो आहियां। ऐं इन्हनि ईसाइनि में बि वॾा इहे करशमान, कॾहिं ज़हर पी ॾेखारींदा, कॾहिं करतबा कंदा ऐं चवंदा त हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे करण सां हीअ माई आहे या इनखे इहा जिन्हनि खे इस्तेमाल थी करे माण्हूअ खे मथे खयूं बीठी आहे। हे वरी जेको सो चाइना में बि हले पिए थो, हिन वरी बाल खे मथे हवा में झले छॾियो आहे ऐं वरी इशारो कंदो त बाल फाटी पवंदो। ऐं लेकिन हज़रत ईसा अलैहिस्सलाम पंहिंजे बाइबल में एडवांस में ॾसियो त ठग ईंदव, मुंहिंजे नाले में इहे किरशमा ऐं करतब कंदा, मंझो न। मां तव्हांखे हे जेको आहे सो मैथ्यू चैप्टर 7 आयत नंबर 22-23 मां तव्हांखे ॾसियां थो। चए थो क्राइस्ट जीसस आल्सो सेड मेनी विल से टू मी इन दैट डे, चई क़यामत जे ॾींहं ते केतिरा ईंदा, जीअं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे क़ुर में आयत अचे थी ऐं अलाह जे रसूल फरमायो आहे त अलाह ताला सभिनी खे जमा कंदो, पोइ पुछंदो बुज़ुर्गनि खां त हे तव्हांजो चवणु मञीदा हुआ या तव्हां खां घुरंदा हुआ, त हो चवंदा न साईं न, असांजो को हिन में वास्तो कोन्हे। त हज़रत ईसा अलैहिस्सलाम ॾे माण्हू डोड़ंदा वेंदा। चए थो मेनी विल से टू मी, केतिरा ई मूंखे चवंदा इन दैट डे लॉर्ड लॉर्ड हैव वी नॉट प्रोफीस इन योर नेम, चईसीं असां तुंहिंजे नाले में करामतूं कोन कयूं, एंड इन योर नेम हैव कास्ट आउट डेविल्स, ऐं तुंहिंजे ई नाले सां असां जिन्हनि खे भॼायो, माण्हुनि मां जिन कढियासीं, ऐं इन योर नेम डन मेनी वंडरफुल वर्क्स, ऐं केतिरा ई असीं करामतूं तुंहिंजे नाले ते कयूं। एंड देन विल आई प्रोफेस अन टू देम, चई पोइ मां उन ॾींहुं हुन सां इहा ॻाल्हि क्लियर कंदुसि, आई नेवर न्यू यू, ऐं तव्हांखे कोन सुञाणा, डिपार्ट फ्रॉम मी, थुक हुजे तव्हांखे परते थियो, यू दैट वर्क इनक्विटी, जेको तव्हां कयो जिन्हनि सां गॾिजी ग़लति कमु कयो, मुंहिंजो हुन सां को बि वास्तो कोन्हे को। त इन मां ख़बर पई त इहे जेके जिन आहिनि पंहिंजे दोस्तनि खे इहो जेको सो मथे उॾाईंदा आहिनि, इहो मथे उॾामण ख़ासि तौर असांजे किताबनि में ईंदो आहे त साईं हिकिड़ो हिंदू उहो पंहिंजे ताक़त ते मथे हवा में उॾामी वियो, त असांजो वरी जेको बुज़ुर्ग होसि वरी हुन खां ॿीणो हलियो वियो, तंहिंजे करे जेको आहे सो इन आहे। लेकिन इहे जिन आहिनि जेको कमु कनि था, ॿियो त जिन असांखे ॾिसण में कोन था अचनि, लेकिन पंहिंजे यारनि सां गुफ़्तगू कनि था। क़ुर ॿुधो, सूरत अन्ना में अलाह सी फरमाए थो इन शयातीन लयूहून इला औलियाहुम, शैतान पंहिंजे यारनि सां गुफ़्तगू कंदा, लियुजादिलुकुम, ऐं उन्हनि खे सेखारनि था त तव्हां सां विढ़नि, इन अतअतुमुहुम इन्नकुम लमुशरिकून, जे उन्हनि जे चवण में अची वियो, हुननि खां मुतासिर थियो या मुरीद थी वियो त तव्हांखे शिरक में विझंदा। अल्लाह ताला फरमाए थो त तव्हां शैतान जो चवणु न वठिजो। अॻिते थो अल्लाह साईं फरमाए इन्नहु यराकुम व कबीलो, उहो इन जो कबीलो तव्हांखे ॾिसे थो, मिन हैस ला तरौनहुम, तव्हां उनखे कोन था ॾिसो, इन्ना जअलना शयातीन औलिया लिल्लज़ीन ला युमिन, जंहिंजो अल्लाह ते पको ईमान न आहे उन्हनि जा शैतान दोस्त थी था वञनि। इन्नहु समीउन अलीम, हल उनब्बिकुम अला मन तनज़ुल शयातीन, अल्लाह चए थो मां तव्हांखे ॿुधायां त शैतान कंहिं ते लहनि था, हर कंहिं माण्हू सां कॉन्टेक्ट न कंदा, कंहिंसां कंदा, तनज़ुल अला कुल अफ़ाकिन असीम, इहे शैतान नाज़ुल थियनि था या कॉन्टेक्ट में अचनि था उन्हनि लाइ जेके कूड़ा आहिनि ऐं गुनाहगार आहिनि। बाक़ी इन्नहु लैस लहू सुल्तानुन अलज़ीन आमनू व अला रब्बिहिम यतवक्कलून, इहे उन्हनि जो वसु ऐं ताक़त उन्हनि ते नथी हले जेके अल्लाह ते ईमान आणनि था ऐं अल्लाह ते तवक्कल कनि था। इन्नमा सुल्तान हू, हिननि जो पावर हले थो, अलज़ीन यतवल्लौनहु, जेके सायो करे डिमांड था कनि हिननि सां दोस्ती रखण, जेके हिन सां दोस्ती रखनि था, वल्लज़ीन हुम बिही मुशरिकून, ऐं उन्हनि जे रस्ते उहे शिरक बि कनि था। तॾहिं अल्लाह फरमाए थो वमन यत्तखिज़ शैतान वलियन मिन दूनिल्लाह, अल्लाह जे रस्ते खे छॾे शैतान सां दोस्ती रखियईं ऐं इंसानी शैतान थींदो हुननि जे चवण ते, फ़क़द ख़सिर ख़ुसरान मुबीनात, इन पंहिंजो वॾो नुक़सान कयो। अल्लाह फरमाए थो मा कान लहू अलैहि मिन सुल्तान, अल्लाह चए थो मां इहो हुननि खे पावर जिन्हनि खे न ॾियां हा, शैतानी जिन्हनि खे त इंसाननि जे सां ईअं कनि, इल्ला लिनअलम, सिर्फ़ु इन लाइ मां हुननि खे पावर ॾिनो त ज़ाहिर थिए मई युमिन बिल आख़िरत, हिननि माण्हुनि मां कहिड़ो आहे जेको अल्लाह जी आख़िरत ते यकीन थो रखे, मिमन हुअ मिनहा फी शकिन, ऐं कंहिंखे शक आहे, माना इहा ॻाल्हि सॼी मुस्लमाननि जी थी थिए। मुस्लमान खे कलमे में चए थो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह, ऐं इहो मञे थो आख़िरत थींदी, लेकिन शक अथनि। हिकिड़ो माण्हू जेको रुश्वत वठे थो, माना शक आहे न, जेको ठगी करे माना हुनखे आख़िरत जो शक आहे न। त जीअं मिसाल तौर हिते असां वटि आहिनि अक्सर जेके ऑफिसर आहिनि उहे इन सियासतदान जे चवण ते बुराई कनि था, ग़रीब माण्हुनि खे ॿधनि था,
लेकिन तव्हां ॾिसो हिकिड़ो एडी ख्वाजा आहे, उन हिकिड़ो स्टैंड वरितो, अलाह जी वॾी इज़त कई आहे, अवाम उन लाइ खणी उथी खड़ो थियो आहे, सॼो पाकिस्तान उन शख़्स लाइ उथी खड़ो थियो आहे। त साॻे नमूने सां हदीस शरीफ़ में रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ला तातिल मखलूक फी मासियत खालिक, अलाह जी नाफ़रमानी में मखलूक जो चयो न मञो। तंहिंजे करे मां चवां थो त हे जेके असांजा दोस्त आहिनि, डिप्टी कमिश्नर ऑफिसर SSP, तव्हां अलाह ताला ते भरोसो रखो ऐं से नो सिंपली कंहिं बुराईअ खे रोकण लाइ, ग़रीबनि खे फासाइण लाइ जेकॾहिं तव्हांखे कंहिं फोन करे त सभिनी खे ॿधो, तव्हां न ॿधो, चयोसीं इहो ग़लति कानून जे ख़िलाफ़ कमु आहे। अलाह तव्हांजी इज़त कंदो। जेसि ताईं रिज़्क जी ॻाल्हि आहे, रिज़्क इंसान जो मुक़ररु थियल आहे। जेतिरा किरोड़ तव्हांजी ज़िंदगी में मिलणा हूंदा इहे मिलंदा, पर उहो हलाल करे था वठो या हराम करे, इहो तव्हांजे हथ में आहे। पर जेको टोटल रिज़्क तव्हांखे मिलंदो। त असांजा ऑफिसर आहियो, सिंधी आहियो, स्टैंड अप ऐं जेको सो बुराई जे ख़िलाफ़ ऐं पंहिंजो जेको आहे सो ज़ुल्म जे ख़िलाफ़ पंहिंजो रोल अदा कयो। इज़त ज़िलत अलाह जे हथ में आहे। त अलाह ताला फरमाए थो त इन्हनि माण्हुनि जो, इन्हनि जिन्ननि जो, शैतानी इंसाननि जो जेके ग़रीबनि खे तंग कनि, इहे शैतानी इंसाननि जो उन्हनि जे मथां वस न हले। हाणे रुॻो अलाह ते न हलम, अलाह ते मां इहो थो ज़ाहिर करणु चाहियां, माना तव्हां मां कहिड़ा माण्हू आहिनि, यूमिन बिल आख़िर, जंहिंजे आख़िरत ते यकीन आहे, मिमन हू मिनहा फी शकिन, ऐं आख़िरत ते कंहिंखे शक आहे, व रब्बुक अला कुल्लि शैइन हफ़ीज़, अलाह ताला जेको सो हर शइ ते जेको आहे सो हाफ़िज़ आहे। उन खां पोइ अलाह ताला फरमाए थो त इहे युल्कून सम अचे पंहिंजे दोस्त जे कन में ॻाल्हियूं विझनि था, अक्सर काज़बून, लेकिन अक्सर कूड़ हणंदा आहिनि, ख़ासि तौर जेको आहे सो घणा कूड़ हणंदा आहिनि। ही हिकिड़ी हदीस शरीफ़ आहे रसई बुखारी जी, त जेके इन शैतानी इंसान जे बारे में रंबी करीम सां पुछियो वियो त साईं इहे छा आहिनि, चई कुझु बि न आहे, उनजो को एतबार कोन्हे। माण्हू अर्ज़ु कयो साईं कॾहिं कॾहिं सचियूं ॻाल्हियूं बि कंदा आहिनि। त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जेका बि ॻाल्हि अलाह जे तरफ़ां हूंदी आहे, कॾहिं कॾहिं शैतान वञी आसमान मां ॿुधंदा आहिनि, पोइ पंहिंजे दोस्त में कुट कुट करे कन में विझंदा आहिनि, जीअं मुर्गी कुट कुट कंदी आहे, लफ़्ज़नि हदीस जा, पोइ उन खां 100 कूड़ इन सां गॾु मिलाए कंदा आहिनि। तंहिंजे करे जेको आहे सो इन शैतानी जिन्ननि खां इंसान खे बचणु खपे। उन खां पोइ जेको आहे सो अॻिते हलूं था त इहे जेके आहिनि से शैतानी जिन जो ॿियो पावर आहे त इन दोस्तनि खे हवा में उॾाइनि था, उन्हनि माण्हुनि जूं ख़बरूं ॾियनि था। तंहिंजे करे इन ते जेको सो किताब आहे शेख इब्न तैमिया जो, जंहिंमें मुख़्तलिफ़ शैतानी इंसाननि जी सवाइन हयात आहे, जेके वरी आख़िर में तौबा ताइब थिया, ऐं पोइ उन्हनि ॾिसो त असांखे कीअं शैतान पहाड़ीअ में खणी वेंदो, असांखे कीअं तवाफ़ में असांखे चकर ॾियारींदो, पोइ सॼियूं ॻाल्हियूं उहे हिननि जूं हिन किताबनि में लिखियूं आहिनि। कॾहिं तव्हां इहे किताब वठी ऐं पढ़ी ॾिसो। उन खां अलावा हीउ हिकिड़ो केस आहे जेको मां तव्हांजे ॾाढो पेश थो कयां। हीउ असांजो हिकिड़ो बुज़ुर्ग हूंदो पंहिंजो जेको आहे सो अब्दुल कादिर बिन हबीबुल्लाह सिंधी, हे जेको सो ठटे जो नौजवान हूंदो हो, पोइ सऊदी अरब वियो, पोइ अलाह ताला हिन खे वॾी सम्झ ऐं ज़हानत ॾिनी। उते वञी हुन जेको आहे सो थोरे कम करे बादशाह जा शेर ॿेर पे लिखियईं, जंहिं ते हुनखे नेशनलिटी मिली। पोइ मदीने यूनिवर्सिटी जो प्रोफेसर थियो। पोइ उन हिकिड़ो किताब लिखियो आहे तसौफ़ुल मीज़ान बहस वल तहक़ीक़, ऐं जेको आहे सो उन किताब लिखियो आहे, जंहिंमें हुन पंहिंजी स्टोरी लिखी आहे त मीर फुरख़ास में जॾहिं नौजवान हो त आयो हो, पोइ इन हिकिड़ो जिन जेको आहे उघाड़ो मुछियुनि सां हथ में शराब जी बोतल खणी ऐं कंहिं बुज़ुर्ग जो नालो वरितईं, हिन मां फलाणो वॾो वली आहियां ऐं तो वटि आयो आहियां, तूं अलाह जो पोतल बानो आई। पोइ हीअ किताब आहे, मूं वटि जेकॾहिं तव्हां चवंदो त उहा स्टोरी तव्हांखे मिलंदी। लेकिन इहो यादि रखो त इहे जेके जिन आहिनि, कॾहिं बि कंहिं माण्हूअ खे जॾहिं शैतान कंदा आहिनि त ईअं कोन चवंदा त असीं शैतान आहियूं, उनखे चवंदा असीं फ़रिश्ता आहियूं। तंहिंजे करे इहे सभई माण्हू ऐं जा सभु चेला क़यामत ॾींहं ते वॾो गोड़ कंदा, अलाह खे चवंदा अलाह साईं असां को जिन्हनि जो थोरी चवणु वरितो, असांजे ते शैतान आया, असांखे शैतान फ़रिश्ता आया, असांखे चयूं साईं तव्हां बुज़ुर्ग थी आहियो, तव्हांखे वुज़ू करण जी ज़रूरत ई कान्हे, तव्हां पाक आहियो, तव्हांखे वुज़ू जी ज़रूरत न आहे, ऐं पोइ असां उन्हनि जे चवण ते सॼा कम कया। पोइ अलाह ताला फ़रिश्तनि खे सॾु कंदो। सूरह सबा आयत नंबर 40 चए थो अलाह साईं यौम यहशरुहुम जमीआ, अलाह चए थो जॾहिं सभिनी खे जमा कंदासीं, सुम यक़ूलु लिल मलाइकत, पोइ असां फ़रिश्तनि खां पुछंदासीं हाउला इय्याकुम कानू याबुदून, जी हे छा सभई जेके चवनि पिया था हे धणो गॾु थी विया, छा इहे तव्हांजो चवणु मञींदा हुआ? त कालू सुभानक अंत वलियुना मिन दूनिहिम, अलाह चवंदा अलाह साईं न तूं ई असांजो दोस्त आहीं, साईं आहीं, बल कानू याबुदूनल जिन, हे जिन्हनि जो चयो वठंदा, अक्सरुम बिही मोमिनून, सभई अक्सरियत उनखे उन्हनि जी ॻाल्हियुनि खे मञींदा हुआ। तंहिंजे करे अलाह साईं आख़िर में हिन जिन्हनि खे चवंदो अच्छा यौम यहशरुहुम जमीआ या माशर जिन कद इस्तक्सरतुम मिनल इंस, टाइम कढण माना थो कयां, जिन्हनि खे चवंदो हा तव्हां माण्हुनि मां त पोइ वॾो फ़ाइदो वरितो,
त वरी माण्हू जेके काल ओलिया ऐं जेके पीर कूड़ा थिया जिन्हनि जे असर में अची चवंदा न साईं न असां बि कमायो हिननि बि कमायो बाक़ी हाणे असांजो नसीब जेको असांखे मिलियो त अलाह चवंदो काल नार मसवाकुम हाणे तव्हांजी ठिकाणो जहन्नम आहे ख़ालिदीन फिहा हमेशह रहंदो इल्ला माशा अल्लाह बाक़ी जेको अल्लाह चाहे इन रब्बक हकीमुन अलीम अल्लाह ताला इन लाइ तो फ़ैसिला करे जो अल्लाह हकीम बि आहे ऐं अल्लाह खे रिकॉर्ड बि आहे सभिनी जो अल्लाह खां दुआ था घुरूं त अल्लाह साईं असांखे इन इंसानी शैताननि इन्हनि काहिननि इहे जेके मूंखां माउ जो नालो पुछनि या असांजे घर जूं ॻाल्हियूं असां खां पुछनि या जेके चवनि था असीं अलाह असां सां ॻंढियो पियो इस्तखारो तव्हांखे 5 मिंटनि में कढी था ॾियूं इहे सभु जिन ऐं शैताननि जा साथी अल्लाह असांखे हिनखे पनाह में रखे जेको असांखे घर जूं ॻाल्हियूं ॿुधाए पक हिनखे जिन था ॾसनि इन्हनि खां बचिजे अल्लाह जे क़ुर खे वठो क़ुर खे पढ़ो माना सां सम्झो अल्लाह जे सिधे रस्ते कयो त अल्लाह असांखे ॼारनि खां बचाए हीउ प्रोग्राम सुबुह जो 7 बजे रिपीट थींदो ऐं उन खां पोइ हीउ जेको आहे सो फेसबुक ते फलाह आख़िरत नाले सां तव्हां हिन प्रोग्राम खे दुबारा ॾिसी सघो था सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून वसलाम अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।